पापलंग ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे। दरअसल दोस्तों अचण वारे एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदो त बलाज खान जो मुक़ाबिलो करण जे लाइ सभु तयारु थी चुका आहिनि, जंहिंमें मल्हार, गमदिल, शेरदिल ऐं होॾां जेको आहे दोस्तों सारंग ऐं रोशन खे हाणे छॾाईंदा क़ैद मां। जी हाँ दोस्तों, इहे सभु मिली जुली करे गॾिजी करे रोशन खे क़ैद मां आज़ादु कराईंदा ऐं रोशन हिन चक्कर बिल्कुलु आज़ादु थी वेंदो, छो त हिन जो वाठो मंठार ॿधो पियो आहे बलाज खान जो। ऐं होॾां जेको आहे तव्हां ॾिठो त गुलाब बि भागी थी चुको आहे। हाणे को अहिड़ो ख़ासि माण्हू न आहे बचो जेको इन क़ैद खाने जो ख़्यालु करे, क़ैद खाने जो मुहाफ़िज़ थिए। इन जे करे हाणे हिननि खे मौक़ो मिली वियो आहे। हाणे रोशन खे छॾाए आज़ादु कराईंदा ऐं रोशन शादी वादी बि कंदो। पोइ वरी मल्हार जी बि शादी ॾेखारी वेंदी हिते। उन खां पोइ जेको आहे बलाज खान जो बि ढींगो ढेरी कयो वेंदो। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं धमाकेदार इहे सीन हूंदा ऐं दिलचस्प इहे सीन हूंदा। सॼे ड्रामे जी ताक़त हिन आख़िरी किस्तनि में तव्हांखे ॾेखारी वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।